हींअर जेके अॼु मुंहिंजी जॻह ते डॉक्टर विनोद आसुदाणी जी हुजण खपनि पिया, कंहिं वजह करे उहे न अची सघिया, पर तॾहिं बि उतां ई चवनि था। छा था चवनि त मां बि उते हुयसि। इहो कविता संग्रह उन्हनि जो आहे, जंहिंजो विमोचन असां हींअर हिते कराईंदासीं ऐं उन जे लाइ ही उन्हनि जूं ही प्रतियूं असांजे मुख्य महिमाननि जे हथों हिननि जो विमोचन थींदो। डॉक्टर विनोद आसुदाणी लिखियल मां बि उते हुयसि। इन में साथ ॾियण लाइ मां सादर आमंत्रित थी कयां श्री मोहन गिहाणी जन खे बि। किताब जो विमोचन थियणो आहे। मां थोड़ो हस्तक्षेप कंदुमि जी। विनोद भाई साहब अॼु कार्यक्रम में अचण हुया, जी। उन्हनि जो अचणु निश्चित हुयो। जी। उन्हनि जे अचण जो न अचण जो कारण आहे, अॼु उहे गोवा में हुया ऐं उते बि कविता पाठ था कनि पिया। देश भर जा 300 कवि अॼु उते इकट्ठा थियल आहिनि पिछले 5 ॾींहंनि खां गोवा में। हर भाषा जा कवि आहिनि। इहो सौभाग्य आहे कि असांजे सिंधी भाषा मां 4 कवि उते उपस्थित आहिनि ऐं उन्हनि मां हिकु विनोद आसुदानी भाई साहब बि उते मौजूदु आहिनि ऐं अंतर्राष्ट्रीय स्तर जो उहो कार्यक्रम पियो थो हले। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे कि उहो कवि सम्मेलन 24 कलाक में बराबरि थो हले, यानी निरंतर थो हले, किथे स्टॉपेज कान्हे को। त अॼु उन्हनि जो 2 बजे उहो नंबर आयो, इन करे न अची सघिया उहे। कोई ॻाल्हि आहे, उहो चवनि पिया था मां बि उते हुयसि, मां हुते बि हुयसि, मां हिते बि हुयसि। त हिननि जे हिन किताब लाइ ज़ोरदार स्वागत हिन नए हिन जे कविता संग्रह जो। डॉक्टर आसुदाणी जन खे वाधायूं। ऐं श्री ज्ञानचंद लालवानी जी बि मूंखे लॻे थो हिते आहिनि। उन्हनि जी बि रिश्तनि जो संसार जेका मासिक पत्रिका निकिरंदी आहे, उनजो बि विमोचन असां सां गॾु आहिनि श्री ज्ञानचंद लालवानी जी। उन्हनि जे संपादक आहिनि रिश्तनि जो संसार मासिक पत्रिका जो। असांजा सभई मुख्य महिमान उन्हनि जी इन पत्रिका जो विमोचन कंदा। हाँ, भाभी अनुराधा लालवानी जी। हाँ, घणियूं घणियूं वाधायूं भाभी लालवानी ऐं भाई साहब लालवानी जी के।